पीर साहब सोरे बादशाह जिनकी योम शहादत जो ॾींहुं आहे पीर सोरे बादशाह इन करे मशहूरु आहे जो उन बर सग़ीर में अंग्रेज़ ब्रिटिश रूल के ख़िलाफ़ हिकिड़ो अलम बग़ावत शुरू कयो हो। उहो छाजे करे उहो इन जे करे त पीर साहब हिन खिते में पंहिंजी हुकमरानी पंहिंजी आज़ादी ते चाही ऐं धारियो हुकमरान जेको 7 समुंड पार करे हिते जे असांजे वसीलनि ते ॾखिण एशिया जे वसीलनि खे लुटे फुरे पंहिंजे मुल्क में खणी वञी रहियो हो। ऐं इन जे करे असां चाहियो पिए त हिन मुल्क में हिन देश में पंहिंजी शयूं पंहिंजो राज ऐं पंहिंजो जेको मुल्क पंहिंजो इस्लामी कानून ऐं पंहिंजो सिंध जे हवाले सां पंहिंजी रीतियुनि रस्मुनि खे माण्हू जारी वसारी करे सघे। चवण जो मक़सदु हुर तहरीक ब्रिटिश राज जे ख़िलाफ़ हिकिड़ी तमामु वॾी तहरीक हुई ऐं उन जे ख़िलाफ़ ब्रिटिश सरकार जेको आहे तमामु वॾी फोर्सिस बि इस्तेमालु कई। पर हिते जेके हुर तहरीक जा गाज़ी हुआ जिन जी गोरीला जंग हुई जिन अंग्रेज़ सरकार जे ख़िलाफ़ तमामु घणो इफेक्टिवली जेको आहे सो कमु कयो जंहिं सां अंग्रेज़ सरकार खे भॼण ते मजबूर कयो। हालांकि अंग्रेज़ सरकार हिते गणक बंगलो ते बम्बारमेंट कई। ॾखिण एशिया में तव्हां ॾिसो त जेका सभ खां पहिरीं बम्बारमेंट थी आहे उहा गणक बंगले ते अछरोथर में पीर जे ॻोठ में इन्हनि बम्बारमेंट सां बि हुरनि जा जज़्बा जेके आहिनि मजबूत थिया। इन जे करे सिंध जो माण्हू हुर माण्हू जेको आहे सो अंग्रेज़ ख़िलाफ़ बग़ावत जो अलम बुलंद कयो। नेठि पीर साहिब सोरी बादशाह सूली चढ़ी सेज चढ़ी शहीद थी वियो। पर उन जा जेके हुर आहिनि उन जा जेके गाज़ी आहिनि उहे जेके मर्द आहिनि उहे जेके औरतूं आहिनि उहे जेके ॿुढा आहिनि उन्हनि ॿारनि पंहिंजी जेका आहे सा हिमत खे कोन छॾियो। हालांकि तव्हां ॾिठो वञे हज़ारनि जी तइदाद में माण्हू कैद कया विया माण्हू खे कंसंट्रेशन कैंपनि में बंदि कयो वियो माण्हू खे हिन पंहिंजे हिंदुस्तान जे ॾोरहनि इलाइक़नि में जेलनि में लोढ़नि में कैंपनि में बंदि कयो वियो। माण्हू सां बुरी हालत कई वई पर पोइ बि माण्हू पंहिंजी आन कान मञी इन धरती जे लाइ वतन जे लाइ हू पंहिंजी आज़ादी जी तहरीक में जान फिशानी पंहिंजी शहादतूं को ॾेई विया पर अंग्रेज़ बि हुननि आन कान मञी।